नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त पीपी तालका कंडियारो सदर सैयद गुलाम मुर्तज़ा शाह जी सदारत हेठि सईद हाउस कंडियारो में इजलास थी गुज़रियो है। गॾिजाणी में तालका कंडियारो सिटी कंडियारो जे नवे उहिदेदारनि शिरकत कई है। इजलास में 27 फरवरी ते पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे मौक़े ते पीपी तालका सदर सैयद गुलाम मुर्तज़ा शाह, तारिक मंगरियो, पीर आसिफ, मखदूम महबूब, अबड़ो, गुलाम कादर जलबाणी ऐं ॿियनि अॻवान ख़िताब कंदे चयो त पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे हुकुम तहत इस्लामाबाद मार्च में वॾे तादाद में शिरकत करण समेत पार्टी जे हर हुकुमनि खे लबैक चऊं था। हिननि वधीक चयो है त घाटो तोड़ महांगाई अवाम जो जिण जंजाल करे छॾियो है। पेट्रोल जी क़ीमतनि समेत खाधे पीते जी शयूं आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। ग़रीब अवाम हिक वेले जी मानी लाइ परेशान है। ग़रीब माण्हू महांगाई सबब ख़ुदकुशियूं करण ते मजबूर है। हुकूमत बिल्कुल नाकाम थी चुकी है। हाणे हिन हुकूमत खे असीं बर्दाश्त नथा करे सघूं। ग़रीब अवाम जे हक़नि ते हरगिज़ धाड़ो हण न ॾींदासीं। तमाम जल्द इमरान खान न्याज़ी हुकूमत खे घर भेड़ो कयो वेंदो। ईंदड़ मुल्क जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। इन मौक़े ते मनवर जमाली, अजीजुल्लाह सुमरो समेत ॿियनि अॻवान ऐं वर्करनि पिण शिरकत कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।